मम्मी पापा मूंखे अकेलो छॾे पिक्चर ॾिसण विया आहिनि। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असांजा मम्मी पापा असांखे बि अकेलो छॾे वेंदा आहिनि, पर अकेलो मूंखे मज़ो नथो अचे। त पोइ असां छा कयूं? हीअ सॼा मम्मी पापा बि त कमाल जा माण्हू आहिनि। ही ॿारनि खे अकेलो छॾे वञिबो आहे छा? हाँ, पाण खे सम्झनि छा था? पाण खे त ठीकु, हो असांखे छा सम्झी वेठा आहिनि? घर जा नौकर। छा? हाँ, हू मूंखे चवंदा आहिनि, पुट अॼु तूं नंढे भाउ खे चवंदा असीं जो आयासीं। हाँ, मूंखे चईंदा आहिनि त कोप प्लेटूं साफ़ करे रखजां। ऐं मूंखे वरी स्कूल जो होमवर्क करण लाइ चई विया आहिनि। तोखे गॾु छो न वठी वेंदा आहिनि रमेश? मूंखे चवंदा आहिनि पिक्चर ॿारनि जी ॾिसण जी कोन्हे। अरे मूंखे सभु ख़बर आहे, वॾनि जी पिक्चर में छा छा थींदो आहे। हाँ, जीअं घर में मम्मी पापा प्रेम कंदा आहिनि, तीअं पिक्चर में भी अंकल आंटी प्रेम कंदा आहिनि। ॿियो छा? रोज़ टीवीअ में न पिया ॾिसो छा? कुझु बि हुजे, हीअ असांजा मम्मी पापा पिक्चर वञनि, क्लब वञनि, ऐं असां घर में अकेला वेठा हुजूं, ईअं न हलंदो। त तव्हां वरी छा करे सघंदा आहियो? छो न, बदिलो वठंदासीं। असां ॿार वरी हिननि वॾनि जो छा था बिगाड़े सघूं? अरे हिम्मत हुजे त सभु कुझु थी सघंदो आहे। असां सभु इन्हनि वॾनि जी ॻाल्हियुनि खे मञण खां इनकार करे इहो साबित करे सघूं था त हम भी किसी से कम नहीं। न बाबा न, वो त मार खाइणी पवंदी। ऐं मूंखे त पप्पा जी चमाट। बच्चू, अहिड़ियूं बच्चा चमाट त खाइणी पवनि। इन्हनि जे मारण ऐं धमकाइण खां असां घबराया न आहियूं। मार खां घबराए वञूं हा त असांखे आज़ादी न मिले हा। राइट। जेकॾहिं असांखे इन गुलामीअ मां आज़ादी खपे त थोरी घणी मार खाइणी पवंदी, धमकियूं ॿुधणियूं पवंदा। पोइ छा? हिक ॾींहुं असांजे मम्मी पप्पाउनि खे हिन एनसाइक्लोपीडिया अॻियां झुकणो ई पवंदो। पोइ हू असांखे कॾहिं बि घर में अकेलो छॾे न वञी सघंदा। ऐं जे ईअं न थियो त असांजे ॿारनि खां। असांजा ॿार करेक्ट
तंहिंखां बदिलो वठण ई घुरिजे। पर छा असां वॾा थी करे पंहिंजे मम्मी पप्पा वांगुरु खेनि धमकाए सघंदासीं, मारे सघंदासीं? अड़े इहो त वरी थींदे ई पाण ई अची वेंदो आहे। पर मूंखे लॻंदो त इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। असांखे हिन जी कोशिश हाणे खां ई करणु खपे। इहो वरी कीअं? ॾिसो, पाण सभु दोस्त बीठा आहियूं। असां पाण में हिकु गेम था खेॾूं। उन गेम में असां मां केरु मम्मी ठहंदो, केरु पप्पा ठहंदो ऐं केरु पाड़े वारो ठहंदो। ऐं मार खाइण लाइ ॿार केरु ठहंदो? ये अशोक वेठो आहे न। वाह भाई वाह, घर में बि रोज़ बड़का खावां ऐं हिन गेम में बि मां ई मार खावां। न न न न न ईअं न थींदो। ॾिसो, मार त कंहिंखे खाइणी पवंदी। कॾहिं कोई मार खाइण वारो ई न हूंदो त मार ॾिबी कंहिंखे। मां त पप्पा थींदुसि। न अशोक, तूं न करे सघंदे ऐं मां मम्मी ठहंदसि। न रूपा, तूं बि न करे सघंदी आहे। मां पप्पा पाड़े वारो ठहंदसि। हा, इहो ठीकु आहे। मां पप्पा, मम्मी, अशोक ऐं रूपा ॿार। न मां पप्पा थींदसि। मां मम्मी थींदसि। मां पप्पा थींदसि। मां मम्मी थींदसि। मां पप्पा थींदसि। मां मम्मी थींदसि। जे झगड़ो ई करणो आहे त गेम न कंदासीं। कोई कुझु न पाइबो, सभु पंहिंजी पंहिंजी ठहंदो। न न न न न वापसि अचो, रांदि त कंदासीं। त पोइ जीअं मां चवां हीअं करणो पवंदव। हा मां पप्पा, गीतू मम्मी, रमेश पाड़े वारो ऐं नीतू तव्हांजी धीउ ऐं अशोक तूं मुंहिंजो पुटु। नालो मां रखंदसि। ठीकु आहे, अजय। अरे भाई ऐतराज न हुजे त मां बि पंहिंजो नालो रखां। तूं पाड़े वारो काको कोडूमल। फर्स्ट क्लास। हाणे जी मां 1 2 3 चवां यानी रांदि शुरू। पर असांखे करणो छा आहे? इहो ई जेको असां घर में कंदा आहियूं। हर को पंहिंजे पंहिंजे नमूने सोचे वठे। ओके ओके। अरे खुदी थी हाय मुंहिंजी ऑफिस बैग किथे आहे? ही साम्हूं ई त पई आहे। अजय त रड़ियूं कयो, काफ़ी देर थी वई आहे। ऐं हा, शाम जो वापसि मोटंदे महिल बि देर थी वेंदी। पर अॼु त पाण थर्ड शो में फिल्म ॾिसण हलणा आहियूं। ॿिए कॾहिं हलबो? अॼु ज़रूरी कमु आहे। तव्हां सॼो ॾींहुं ऑफिस वञो, किला वञो ऐं मां पई घर में सरां। ईअं किथे चयो? त ॿियो वरी छा? अॼु मुश्किल सां प्रोग्राम ठहियो ऐं तव्हां ज़रूरी कमु विच में अची वियो। अरे बाबा, अॼु सचपच ज़रूरी कमु आहे। सुभाणे हलबो। तव्हांजो सुभाणे जो कहिड़ो भरोसो? वठी हलणो हुजे त अॼु वठी हलो, न त न आहे हलणो। चङो, ॾिसूं था। ॾिसो वरी छा आहे? हा चओ न त वञा थी पेके। अरे रे पेके छो थी वञी? पाण अॼु थर्ड शो में हलूं था बस। मम्मी मम्मी अजय मूंखे मारो। छो मारे? मां ॿारनि सां गॾु खेॾां पई न त मूंखे चिड़ाए रहियो। नीतुड़ी मां चयोमांसि मम्मीअ खे ॿुधाईंदीमांइ त मूंखे मारे। चङो चुप थी वञ। किथे आहे अजय? ॿाहिरि वेठो आहे। छट करीस अजय। हो अजय साए तो नीतू खे छो मारे? त उहो मूंखे चुप ई चए। चङो हाणे चुप थी वञो। अरे ईअं न चओ, पप्पा ई पप्पा। चङो हाणे चुप थी वञो। चङो हाणे चुप थी वञो। स्कूल जा किताब कढी वेही पढ़ो। स्कूल मां मोकल आहे, इन जो मतलब सॼो ॾींहुं मस्ती करणी आहे न। ऐं ॿुधो, तव्हांजी मम्मीअ मां अॼु पिक्चर ॾिसण वञणा आहियूं। तव्हां ॿई
घर खां ॿाहिरि पेर न रखजो। पप्पा 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 पिक्चर त मूंखे बि ॾिसणी आहे। वॾो आयो पिक्चर ॾिसण वारो। मम्मी मम्मी मां बि हलंदो। कोई कोन हलंदो। तव्हां ॿई हलंदा त पुठियां कमाणी माई मोटी वेंदी। इन जो छा? ऐं हा खीर बि वठी रखणो अथई ऐं काका जी गुण अचे त किचन में लाराइजो। पर मम्मी असांखे अकेलो मज़ो न ईंदो। हाणे वधीक ॻाल्हाईंदी आहे त हानी में तव्हां धक। पर खीर त पाड़े वारे खे चवंदासीं त हू पिण वठी रखंदो। केरु? हू चरकट काको कोडूमल। अरे हुनखे चवंदासीं त खीर कढी थोरो पाणी मिलाए रखंदो। ओहो इन बहस में मूंखे ऑफिस में देर थी वई। त हा त तूं ईअं कजे शाम जो ऑफिस पहुची वञे पोइ ताईं पिक्चर ते हलंदासीं है न। पिक्चर ते वियासीं त पर पुठ कोई आयो छा? खीर वारो आयो हो। अरे वो तो अचणो ही हो न। ॿियो कोई? बासण मलण वारी। ॿियो कोई? पासे वारो काको आयो हो। केर? हू चरकट बुढो। तव्हां हुनखे चरकट चओ था पर हू त असांखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। छा चए? हा पप्पा हू कोडमल अंकल तमामु सुठा आहिनि। ख़राब त तव्हां आहियो जो असांखे ईअं अकेलो छॾे पिक्चर ते। छा चए? असां ख़राब आहियूं? बाबू ना पुट तू मूंखे मारियो? अरे भाई बुल में जोर सां लॻी वई आहे। अरे अरे गेम जारी रखो। पर हिन बाबूअ मूंखे मारियो छो? चइनि त सही भुल थी वई। पर मारे सीधा आस्ते मारी छा? हाणे न मारींदोमांसि। पर हाणे मूंखे नाहे खेॾणो। हेलो भाई गेम बंद।
बिल्कुल मज़ो न आयो। न गुस्सो करे सघियुसि ऐं न झगड़ो। मूंखे बि गुस्सो करण में बिल्कुल मज़ो न आयो। त मम्मी पापा सॼो ॾींहुं कीअं पिया विढ़ंदा आहिनि? मूंखे बि इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन में सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? वॾा थींदा ई अहिड़ा आहिनि, मन जा मेरा। इन्हनि खां त असां ॿार सुठा आहियूं। न मन में वेर, न दिलि में नफ़रत। जे विरियासीं त थोरी देरि में भुलिजी पिण वेंदासीं। अड़े एतिरो ई न, ही वॾा त कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि। इहो त असां बि ॻाल्हाईंदा आहियूं। वॾो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में। जॾहिं असीं कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं त हिन पुठियां का चाल या धोखो न हूंदो आहे। त पोइ असां कूड़ छो ॻाल्हाईंदा आहियूं? बसि ईअं ई, कॾहिं मार जे डप खां त कॾहिं के लालच जे करे। त वॾा बि त कॾहिं समाज जे डप खां त कॾहिं के मजबूरीअ करे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। इन में फ़र्क़ु वरी कहिड़ो? पर इन्हनि जे मन में जेको बाप हूंदो आहे सो असांजे मन में न हूंदो आहे। मां कॾहिं कॾहिं अख़बार पढ़ंदो आहियां, उन में कॾहिं अहिड़ियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि जो चई खणी बसि कर। हा, चोरी, खून, जुआ, लुटमार। बाप रे बाप, सभिनि खे शाहूकार थियणो आहे, सभिनि खे महान थियणो आहे, सभिनि खे सुखी थियणो आहे। त छा सुखी थियण जा इहे ई तरीक़ा आहिनि? उन्हनि खे इहे रस्ता था नज़र अचनि। पर ही सभु वॾा ख़राब न थींदा आहिनि। कुझु सुठा माण्हू बि आहिनि जेके अहिड़ा कुदा कम न कंदा आहिनि, पर तमामु थोड़ा। छा उन्हनि जा मन असां जहिड़ा साफ़ ऐं निर्मल हूंदा आहिनि? असां जेतिरा त न, पर तॾहिं बि साफ़। त पोइ सुठा माण्हू इन्हनि ख़राब माण्हुनि खे सम्झाइनि छो नथा त ही ग़लति रस्ते ते न हलनि? कोशिश त कनि था, पर इन्हनि थोरनि माण्हुनि जो उन्हनि माण्हुनि ताईं आवाज़ ई नथो पहुचे। त पोइ इन्हनि थोरनि सुठनि माण्हुनि खे असां ॿारनि जी मदद वठणु घुर्जे। जेकॾहिं इहे थोरा सुठा माण्हू ऐं असां ॿार मिली वञूं, केॾो वॾो था आवाज़ कढी सघूं। पर ही वॾा माण्हू त असांखे कुझु सम्झनि ई नथा। मूंखे लॻे थो इन्हनि वॾनि माण्हुनि खे असां मां कुझु सिखणु खपे। तूं सिखण जी थी ॻाल्हि करे की तूं? अरे ही वॾा त असां ॿारनि ते पंहिंजूं ग़लतियूं मञण था चाहिनि। हिन में तुंहिंजी मुंहिंजी थोरी ई हलंदी। त पोइ असांखे छा करणु घुर्जे? पाण सभई ॿार केॾा भॼी हलूं त? अरे भॼी भॼी केॾा वेंदासीं? दुनिया जे हर हिक कुंड में अहिड़ा ई वॾा असांजे आसपास आहिनि। त पोइ छा करियूं? कुझु बि न, असांखे वॾो थियणो ई पवंदो ऐं अहिड़ा कुदा कम करणा ई पवंदा। हे भॻवान, असांखे वॾो न थियणो आहे। असां नंढा ई सुठा आहियूं। प्रभु असांखे हिन पाप खां बचायो। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता,